अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल है। उम्मीद क्या दोस्त सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों जिन वीडियो में मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जीअं त दर्द ऐं देस बाबति कुझु मूंखे मालूमात मिली आहे ऐं काफ़ी दोस्तनि खे घणो इंतज़ारु हुयो दर्द ऐं देस ड्रामे बाबति। हीउ ड्रामो कॾहिं ईंदो KTN ते या कॾहिं हलंदो दोस्तों। ऐं काफ़ी दोस्त मूंखां पुछी रहिया यूट्यूब फेसबुक व्हाट्सअप तां हीउ ड्रामो कॾहिं ईंदो, KTN ते हलंदो या न हलंदो, या हीउ ड्रामो बिल्कुल बंद थी चुको है। काफ़ी दोस्त पुछन पे मूंखां, पर दोस्तों हीउ ड्रामो बंद ना थियो। हीउ ड्रामो हलंदो ऐं कॾहिं हलंदो अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों हिकु असांजी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल ते महिरबानी करे पहिरियों चकर आयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों कुझु महीना पहिरियां दर्द ऐं देस ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो मंज़ूर दानिश जी डायरेक्टरीअ में, जंहिंजूं 60 किश्तियूं रिकॉर्डिंग थी चुकी हुयूं। उनखां बाद में हिन जी कुझु किश्तियूं कंप्यूटर जी ख़राबी बि सबबु सड़ी वियूं आहिनि दोस्तों। उन जे करे KTN ते हीउ ड्रामो दर्द ऐं देस न अची सघियो दोस्तों। हिन ड्रामे जूं वराए रिकॉर्डिंग थी रही आहे मंज़ूर दानिश जी डायरेक्टरीअ में दोस्तों। मूंखे ख़बर पई आहे त हीउ ड्रामो ईद खां बाद में KTN ते अची वेंदो, जंहिंमें तमामु वॾा सीनियर ऐं मशहूरु अदाकार कमु करे रहिया निसार शाह, मंज़ूर मुराद, अब्बास गुल ओडाणो, इन खां अलावा काफ़ी सीनियर अदाकार इन ड्रामे में कमु करे रहिया हुया दोस्तों। हीउ ड्रामो ईद खां बाद में तव्हांखे KTN चैनल ते अची वेंदो दोस्तों। अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।